हाँ गौर खान, तू बुधाए छा ॻाल्हि आहे? बाबा सालार खान भाई गोहर छा बुधाई इन्हें बेचारे की केड़ी खबर मां तो ताके बुधाया अखिन ॾिठो शायद तो मां आया ना ये जो सालिया न सालिया ये मुंह जो मैसूं था अंदर जो वडो कारो था वडो कारो था लॻिया तूं ॻाल्हि कर न सॼी दुनिया खे ख़बर आहे अंदर जो खोटो ऐं पलीत केरु आहे। फिकर बाबा मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ये जेको पोड़ो हो न जेको बहर यो घर में वेठो उन्हनि जे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो वियो। सालार खान तगियो कूड़ थो ॻाल्हाए। विच में न ॻाल्हाए सुल्तू। तोखां जॾहिं कुझु पुछां त पोइ जवाब ॾे। कॾहिं चङनि सां उथियो वेठो न छा? ठीक आहे तव्हां मुकमल कूड़ ॿुधो। ॾाढो पटे मूंसां ॻाल्हाए अड़े खीर जो धोतल तूं बि कोन हिकिड़ी की फटड़ी में चिकट कड़ी छॾ की पई पवंदे की आगोर हाणे तूं ॿुधाए। बाबा सॼे ॻोठ खे ख़बर आहे ॻोठ खे छा पूरे इलाइक़े खे ख़बर आहे त ॿाहिरि खे इहो सालियो घर में विहारियो वेठो आहे त जीअं मौक़ो मिलेसि त असां सां विड़े। बाबा मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे इन सालिया खे इहो ॻोठ मां निकाली ॻाल्हि ई ख़तमु किनी आंगुर वठी भली। हा पर हाणे तूं ॿुधाए तॻे गौर जे इल्ज़ामनि जो कहिड़ो जवाब था ॾियो? अरे सोरा मूं ॿार खे ॾिठो ई कोन्हे। कूड़ न ॻाल्हाए सच सच ॿुधाए। अरे सालार खान तगियो ॻाल्हाए त सच आहे बाक़ी परू ॻाल्हाए त कूड़ आहे। वैसे तो वटि बि त वट ते रसो आहे। जॾहिं तगे साले जे घर में बहर खे ॾिठो त उन वक़्तु घर में ॿियो केरु हो? अड़े मूंखे मुरादीअ ते ॿुधायो न ये ॻाल्हि ते मूंखे एतबार कोन आयो पर जॾहिं मूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो त मूंखे एतबार आयो न। अवां ॿिन्हिनि खां सवाइ ॿियो केरु हो? ॿियो वरी केरु हूंदो? ॿियो केरु कोन हो। कूड़ न ॻाल्हाए तगिया सच सच ॿुधाए सभिनीनि खे ॿियो केरु हो? तव्हां ॿई कूड़ा कूड़े जा पुट आहियो। मां गम सचार जो पीउ आहियां घर में मां ई ॿाहिरि हो। सालार खान फैसलो त थी वियो तगे ॿार खे साले जे घर में न पर मुरादी जे घर में ॾिठो। जेकॾहिं साले जे घर में ॿार खे ॾिसे हा न भई परू खे बि ॾिसे हा शमा खे बि ॾिसे हा उहे सभु घर में मौजूद हुया। यानी के वट ॾेई ॻाल्हि खे बदलाए न। अरे हिकिड़ी चिपट चिकट कढी छॾींदो सां चिकट। हलो साईं ॼाणे साईं जा चमचा ॼाणे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।